मिठी सिंध जे तालीम खाते में उस्तादनि जी ट्रेनिंग लाइ रखियल फंडनि में वॾे पैमाने ते करप्शन जा इंकशाफ थिया आहिनि। रिपोर्ट मुताबिक़ त उस्तादनि जी ट्रेनिंग लाइ रोज़ानो 2000 रुपया स्टेशनरी ऐं 500 रुपया रेफ्रेशमेंट ऐं 250 रुपया ट्रांसपोर्ट लाइ रखिया विया हुआ, जिते सपोर्टिंग स्टाफ लाइ रोज़ानो 10,000 रुपया मख़्तिस कया विया, पर अमली तौर ते उहे रक़मूं उस्तादनि ताईं न पहुतियूं ऐं ट्रेनिंग सेंटर में सिर्फ़ शीशे ॾेखारी वई, जंहिं सबबु उस्ताद पंहिंजा ज़ाती ख़र्च बर्दाश्त करण ते मजबूर थिया। हिकु ऑडिट रिपोर्ट में सिंध जे तालीम खाते में 17 अरब रुपयनि जी बेज़ाब्तिगी जो इंकशाफ थियो आहे, जंहिं में 9 अरब रुपया जाली शागिर्दनि जे रजिस्ट्रेशन ज़रिए ख़ज़ाने मां कढिया विया। उन खां अलावा 1 अरब रुपयनि जी ख़रीदारी में बि बेज़ाब्तिगियूं साम्हूं आयूं आहिनि। ज़िले थरपारकर जा पेटे अलफ़ जो बादल दल ऐं ॿिया उहिदेदार रापा एहतजाज बणियल आहिनि। उन्हनि जो चवणु हुयो त असां सां थियल नाइंसाफ़ी बंदि कयो ऐं जाइज़ मुतालबा फ़ौरन पूरो कया वञनि, वरना असांजो बाइकॉट जारी रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।